أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما قال رسول الله صلى الله تعالى عليه وسلم النكاح من سنتي فمن رغب عن سنتي فليس مني سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين اللهم صل على سيدنا مولانا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وبارك وسلم تسليما كثيرا या इलाहुल आलमीन हिन निकाह खे बरकत वारो आमीन। या अल्लाह हिब ख़ानदान पाण में जुड़ी रहिया आहिनि या अल्लाह हिन ॿिन्ही ख़ानदाननि जे विच में मुहबत खे क़ाइमु फरमा आमीन। या अल्लाह ॿिन्ही ख़ानदाननि जे अंदरि जेके दूरियूं आहिनि उहे ख़तमु फरमा आमीन। या अल्लाह ॿिन्ही जे विच में क़ुर्ब खे क़ाइमु फरमा आमीन। या अल्लाह मुहबत खे क़ाइमु फरमा आमीन। या अल्लाह इत्तिहाद खे क़ाइमु फरमा आमीन। या अल्लाह हिन ॿिन्ही जोड़े जी कदम कदम ते मदद नुसरत फरमा आमीन। या अल्लाह हिन जोड़े जे लाइ आसानी जो मामलो फरमा आमीन। या अल्लाह कदम कदम ते आसानी फरमा या अल्लाह पंहिंजे ग़ैब जे ख़ज़ाननि मां रिज़्क़ जा वसीला अता फरमा आमीन। या अल्लाह हलाल रिज़्क़ में बरकत हराम खां बचण जी तौफ़ीक़ अता आमीन। या अल्लाह निकाह मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे या अल्लाह हिन सुन्नत ते अमल कंदे ही जोड़ो पाण में गॾिजी रहियो आहे या अल्लाह हिन निकाह जी बरकतूं रहमतूं सबुरनि खे नसीब फरमा आमीन। या अल्लाह जेके हिन मजलिस में शरीक थिया आहिनि उन्हनि जूं जेके जाइज़ तमन्नाऊं आहिनि या अल्लाह पंहिंजे फज़ल करम सां पूरियूं फरमा आमीन। या अल्लाह जेके नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते असां दुआऊं घुरियूं ख़ैर जूं या अल्लाह उन ख़ैर में असांजो हिसो फरमा आमीन। या अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शरूर खां पनाह वरिती या अल्लाह उन्हनि समूरनि शरनि खां असांखे पनाह आमीन। या अल्लाह दुनिया जी गर्मीअ सां गॾोगॾु आख़िरत जी गर्मीअ खां बि असांखे आमीन। या अल्लाह हिननि खां राज़ी थी या अल्लाह हिन जोड़े खां राज़ी थी या अल्लाह हिन निकाह जे ज़रिए सां औलाद नरीना सालिहा था फरमा या अल्लाह जेके हिन मजलिस में गैर शादीशुदा आहिनि या अल्लाह उन्हनि जे लाइ बि निकाह जो बंदोबस्तु फरमा या अल्लाह उन्हनि जे रिश्तनि जी आसानी या अल्लाह जेके घर में न्याणियूं मौजूदु आहिनि रिश्तनि जे इंतज़ार में या अल्लाह उन्हनि जे लाइ रिश्तनि जी आसानी फरमा आमीन। या अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी दुआउनि खे फेर असांजी दुआ क़बूल फरमा सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह। हवा मुबारक हो जने आफ्ताब, हवा मुबारक हो जने बाबा।